शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे मेज़बान मुस्तफ़ा निज़ामानी साहब जो, जंहिं 10 ॾींहं अॻु में मूंखे फ़ोन कयो त तव्हां अचणु चाहियां थो, मिलणु चाहियां थो। मूं चयो अचो, हलिया अचो। सुभाणे ॿिए ॾींहुं आयो, चईसीं आऊं अफ़्तार रखणु चाहियां थो। मूं चयो दादा भले हलिया ईंदासीं तो वटि। चई न, काफ़ी सारा दोस्त इनवाइट करणु चाहियां थो, पर मूंखे अंदाज़ो कोन त हेतिरा सारा दोस्त इनवाइट कंदो। मुस्तफ़ा हूअं बि पार्टी जलसो हुजे, पार्टी जी इलेक्शन हुजे, ॿिया मामला हुजनि, उन में जेका संदसि गुंजाइश आहे उनखां ॿीणो चीणो ख़र्चु कंदो आहे। सिंध खे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके रुॻो इहे ॻाल्हियूं न कनि त असां क्राइसिस में आहियूं, उहे गॾियल मेड़ाकनि ते ईअं मेज़बानियूं कनि। दोस्तो, सवेल असांजे दोस्त महेश ऐं दिलबर लगारी ऐं फारूक सुंदर साहब मुल्क जी करंट सिचुएशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई, उन ते तफ़सील सां ॻाल्हाइबो ॿिए के दफ़े। मुख़्तसरन इहो त पाकिस्तान सख़्तु वॾे क्राइसिस में उलझियल आहे, मुआशी क्राइसिस में बि उलझियल आहे, पॉलिटिकल डिसीजन मेकिंग जे क्राइसिस में बि उलझियल आहे। पाकिस्तान में बाज़ारि लॻे थो त केतिरा फोरम्स हिकिड़े पेज ते न आहिनि, तासिर इहो हो त हिकिड़े पेज ते आहिनि, पर हाणे लॻे पियो त शायदि न आहिनि। जेको नेब चेयरमैन जे हवाले सां मामिलो उथियो आहे, जेके वॾनि उहिदनि ते माण्हू हुअणु खपनि उहे स्पॉटलेस हुजणु खपनि पब्लिक जे साम्हूं, त जीअं उन्हनि जी रिकग्निशन, उन्हनि जी समाज में पज़ेराई वधे। इहो थियो हिकिड़ो पासो। पर ॿियो पासो इहो बि आहे जेको पाण वटि आम आहे त मसलन को जज साहब हुजे, को वकील साहब हुजे, को पॉलिटिशियन हुजे, त उनजी पंहिंजी ग़लतीअ ते तनक़ीद उहा जाइज़, पर उनजी आड़ वठी ॿियनि खरबे रुपया लुटींदड़ माण्हुनि जो तर्जुमान बणिजी, वकील बणिजी उन्हनि जो दिफ़ा कजे, छाकाणि त फलाणो माण्हू ग़लति आहे, छाकाणि त फलाणे जज पंहिंजी गाॾीअ हेठां हिकिड़ो नंढड़ो गुलर मारे विधो या नंढड़ो ॿार चिबाटे छॾियईं, तंहिंजे करे उन जज साहब जे, सीनियर सिविल जज या सेशन जज जे कोर्ट में केस हलंदड़ फलाणो जेको 50 माण्हुनि जो खूनी आहे, 1000 खरबे रुपया लुटींदड़ आहे, उनखे बि रिलीफ ॾियो छाकाणि त हुन ॿार मारे विधो आहे। त इहो दर हक़ीक़त उन करप्ट माण्हू जी मदद करणी थी। तंहिंजे करे ॿिनि शयुनि खे अलॻि अलॻि रखिजे। सर्जन बिजली जो कुंडो आयो आहे, बिल कोन थो ॾे, उन सर्जन ते अलॻि केस हलायो त कुंडो हणंदुसि। पर उन सर्जन खे ऑपरेशन करणी आहे, सिविल हॉस्पिटल में, आगा खान में, लियाकत में, इसरा में, राजपूताना में, उनजी ऑपरेशन खे चओ त न न हाणे हिन माण्हू खे छॾे ॾे, ऑपरेशन न कजी, उहा अलॻि शइ, उहा अलॻि शइ। लता मंगेशकर कंहिं माण्हू खे मुलाज़िम खे मार ॾे, उहो केस अलॻि हलायोसि, पर लता मंगेशकर हाणे फलाणो गानो जहां पर सवेरा हो बसेरा हो वहां हो, उहो गानो ई ग़लति ॻायो अथसि ऐं उन गाने जा हथ खणी वञो, छाकाणि त लता मंगेशकर कंहिं माईअ सां विड़ी आहे घर में। उहो वरी पाकिस्तान में अहिड़ी वॾी हिकिड़ी मख़लूक आहे करप्ट माण्हुनि जी प्रोटेक्ट कंदड़, जेका के जवाज़ ॻोल्हे पोइ करप्शन खे बचाइण लाइ, खरबे रुपया लुटींदड़नि खे बचाइण लाइ मैदान में लही पवंदी आहे। ज़ुल्म थियो, हिनखे छॾियो, हिनखे छॾियो। तंहिंजे करे नैब हिकिड़े इदारे वांगुरु ऑपरेट करे, चेयरपर्सन न हुजे त ॿियो अचे त ॿियो अचे, इहो हुजे त इहो हुजे, हिन ते इंक्वायरी थिए त हिन ते इंक्वायरी थिए, पर उन सां करप्शन जा केसिस मुतासिर न थियणु खपनि, उहे एकरास थी बोर्ड हलणु खपनि ऐं सभिनी करप्ट माण्हुनि जी गिरफ़्त थियणु खपे। पाकिस्तान में इहो जेको तासिर आहे त करप्शन जो केस रुॻो पंजाब में हले, या करप्शन जो केस रुॻो दारोगे ऐं सिंध में हले त दारोगे, बेलदार ऐं सब इंजीनियर ऐं सर्वेयर ऐं मुख़्तियारकार ते हले। 17 ग्रेड जे 18 ग्रेड जा 20 ऐं 22 ग्रेड वारा केॾां विया, वज़ीर केॾां विया, चीफ मिनिस्टर केॾां विया, पार्टियुनि जा सरबराह केॾां विया, हुकुमरान केॾां विया, उन्हनि जे हवाले सां केस हलणु खपनि। उहे जे नथा हलनि ऐं रुॻो 17 ऐं 19 ग्रेड जा माण्हू ॿधी, चंद माण्हू ॾेखार लाइ ॿधी, ऐं ॿियो उन्हनि जी कन्विक्शन छो कोन थी थिए। सिंध मां को करप्ट माण्हू ॿधिजे थो, उनजी कन्विक्शन छो कोन, इहो केस हले पियो, अस्पतालूं आहिनि फर्स्ट क्लास, कंहिंजा माइट, कंहिंजा दोस्त उहे ॿुधाईंदा आहिनि, कंहिंजा सौट मासात, कंहिंजा यारे गार उहे ॿुधाईंदा आहिनि त फलाणो जेल में 8 लॻा पिया आहिनि, मज़ा लॻा पिया आहिनि। हाणे नवां बिल अची विया आहिनि, उन्हनि बिल्स में सरकार एयर कंडीशन, LCDs, लैपटॉप्स बस जेल में, माना उहो माण्हू अहिड़े ठठ में जहिड़ो ॿाहिरि सिंध जा 7 करोड़ माण्हू ठठ में कोन्हनि, उन्हनि खां 100 वधीक ठठ में उहो वज़ीर क्रिमिनल करप्ट माण्हू आहे जेको जेल में अंदरि वेठो आहे। इहो सिलसिलो ख़तमु थियणु खपे। मूंखे कल्ह कंहिं सहाफ़ी दोस्त राति जो देरि सां, ऐं तफ़सील में कोन थो हुजां,
पर मूंखे फ़ोन कई मैसेज कई मूंखे चई त माण्हू दारोगे सां ऐं ASI सां ऐं पुलिस जे जमादार सां मिलण लाइ बि ख़ुशि हूंदा आहिनि, सेल्फियूं था कढाइनि, रुड़नि था। तूं हिन अमरा सां टियों दफ़ो कोन मिलियो आहीं। मुंहिंजो तव्हां छा था सम्झो? जी मूंखे ख़बर आहे त पहिरियों दफ़ो फलाणे कराची में कोन मिले, ॿियो दफ़ो फलाणे ज़िले में दावत हुई उते बि कोन मिले, टियों दफ़ो वरी कल्ह कराची में कोन मिलियो आहीं ऐं मूंखे ख़बर आहे तव्हांखे मिलणो हो। मूं चयो दादा इहो तूं पाण फ़ैसिलो कर त छो कोन थो मिलां? वरी पाण खिली चई त हा सही आहे, रिस्क फैक्टर आहे, अलाए केॾी महिल कहिड़ी ख़बर करे छॾे ऐं उहा तव्हांजी मौजूदगी या त तव्हां कन्फ्रंट कयो ऐं जे कन्फ्रंट न कंदव त तव्हांजी ख़ामोशी बि नीम रज़ामंदी सम्झी वेंदी। तंहिंजे करे तव्हां सिंध जे इशूज़ ते स्टैंड वठी न मिलिया आहियो। आउं सम्झां थो त पाण खे ईअं थियणु खपे, सभिनी खे, पाण सभिनी खे वॾियुनि वॾियुनि शयुनि में वॾा वॾा रिस्क खणणु खपे। नंढा नंढा कम थींदा माण्हू जा, माण्हू वेंदो फलाणे जे जी हज़ूरी में बीठो हूंदो त माण्हुनि जा किथे किरोड़नि जा कम थींदा, किथे अरबनि जा थींदा, किथे हज़ारनि जा थींदा, पर किन शयुनि ते असांखे स्टैंड वठणु खपे। सिंध में ऐं हुन इफ़्तार जो फ़ाइदो वठी सभु दोस्त गॾिया आहियूं ऐं अक्रॉस दी बोर्ड अजीब अजीब दोस्त कोन्हनि, जेके मसलन संजाणी तरीक़े सदर वेठी आहे त असांजा दीवान बिरादरी जा नुमाइंदा वेठा आहिनि, डॉक्टर नज़ीर भाई, फारूक भाई, जावेद सोज़, दिलबर, महेश, सिंधु नवाज़, दीबा, परवीन, घांगरो साहिबा, हेॾा दस्तगीर साहिब जहिड़ा माण्हू, कोसो साहब, मुगल साहब, असांजा लीडिंग दोस्त वेठा आहिनि, महबूब, अनवर, हादी बख्श, सलीम, ॿिया दोस्त ॿाहिरि बीठा आहिनि, दर्शन, खुर्शीद, ॿिया सवें दोस्त ॿाहिरि वेठा आहिनि, दर्जने। उन्हनि जो फ़ाइदो वठी आउं हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवणु चाहींदुसि तव्हां दोस्तनि खे। मुंहिंजी गुज़ारिश आहे तमामु हम्बुल क़िस्म जी त हाणे टेलीपैथी ज़रिए उन्हनि सां ॻाल्हायूं था। टेलीपैथी हूंदी आहे ख़्याल पुॼाइणु। सो ॿार जेको ॼमे थो उन ॿार लाइ वॾे थियण लाइ मां 10-12 साल इंतज़ारु थी करे त उहो ॿारु ॼमण खां पोइ पाण पंहिंजा फ़ैसिला करे, पाण राति जो रली विझे, पाण बाथरूम में वञी वेहिजी सघे, हिन लाइ मां 8-10 साल इंतज़ारु थी करे। नौकिरी जेका तव्हांखे करणी आहे उन नौकिरी लाइ तव्हां 4-5 साल खां पढ़ो था। ऐं तव्हांजे ज़रिए सिंध जे माण्हुनि खे चवणु थो चाहियां, 4-4-5 दर्जे में नौकिरी जी शुरूआति करण लाइ पढ़णु शुरू कयो था, पोइ वञी ग्रेजुएशन ऐं पोस्ट ग्रेजुएशन ऐं MPhil ऐं PhD कयो था, तक़रीबन 16 सालनि जी पढ़ाईअ खां पोइ ग्रेजुएट थियो था ऐं पोइ वरी नौकिरियुनि जा इंटरव्यू एंट्री टेस्ट ॾियो था, पोइ वरी नौकिरी वोकिरी मिले थी। 25-30 साल जो प्रोसेस आहे। उनखां पोइ वरी 20-25 साल नौकिरीअ पोयां लॻा पिया आहियो, 60 साल ताईं बदिली थी थिए, बदिली कान थी थिए, प्रमोशन थिए थो, प्रमोशन कोन थिए। जेको इश्क बिश्क ऐं ज़ाल ऐं मर्द जा पाण में वास्ता, दोस्तियूं, इश्क, रोमेंस, इन में बि ॿार जेको आहे सो टीन एज खां 14-15 साल खां शुरू थियो थो, 50-60 साल ताईं माण्हू वेठो इश्क करे। हींअर जेका पंहिंजे अॼुकल्ह स्कैंडल पियो हले त माण्हू लॻो पियो आहे 14 साल खां वठी 64, 65, 60, 70 सालनि ताईं माण्हू इश्क पियो करे। अख़बार जेका वठो था, जंग या डान या काविश या इबरत या सिंध एक्सप्रेस या आवामी आवाज़ या का बि जी न्यूज़, उहा 10-15 साल तव्हांजी टेस्ट डेवलप थी थिए। जंहिं घर में डान ईंदी आहे उहा डान ई घुराइनि था, जंहिं वटि जंग अचे थी जंग, उहो 10-15-20 साल जी जंग खां पोइ अख़बार खे हथ था कढो। इहे सभु शयूं तव्हां कीअं केॾी जज़्बे सां उनजी कंटिन्यूटी था कयो। इश्क, पढ़ाई, नौकिरी, बॉडी बिल्डिंग में जेको लॻो पियो आहे 10 साल लॻो पियो आहे, कुझु था वेठो खाए, रोज़ वर्जिशूं वेठो करे। सियासत जॾहिं अचे थी त 3-4 महीननि में बेज़ार था थी वञो। हीअ सभु दुनिया जहान जा कम उन्हनि लाइ 40-40, 50-50 साल लॻो था। नौकिरी, इश्क, अख़बार, पसंदि जो खाधो, अम्मा जे हथ जो खाधो, अम्मा जी मानी हीअं, अम्मा जी भीजियूं हीअ रधंदी हुई, उहे ख़बरूं, उहे 50 साल लॻा पिया आहियो। सियासत अचे थी 6 महीननि ते, साल ते सियासत मां बेज़ार थियो। पार्टी में वियासीं, पोइ ख़बरूं कहिड़ियूं कंदा आहियो, पार्टी हथु कोन हणई, फलाणे उथी वियासीं, दस्तगीर भट्टी हथु कोन हणो, वेठे हथु ॾिनई। बाबा दस्तगीर भट्टी जी पार्टी में तूं इन करे आयो ई जॾहिं दस्तगीर भट्टी उथी बि हथु ॾे, या फारूक सुमरो उथी बि हथु ॾे। फारूक सुमरो अख़बार में कमु कंदो हूंदो, उथी बि हथु न ॾेई सघंदो शायदि। मिसाल गाॾी में हीअ जतियाल पियो वीडियो भरे, इन खां हिकिड़ो हमरा कावड़जी वियो, चई मूं पेशाब लॻो, गाॾी चयोमांसि गाॾी कोन बीहारी। हमरा मुर्गो पार्टी छॾे वियो जतियाल जी, पंहिंजी पार्टी बि दादू जी ठाही हुई हिकिड़ी, उन दादू जी पार्टी। चई मूं हुनखे, हिन चयो त पोयां पुलिस जी मोबाइल पई अचे। आउं कोन हुउसि, हिन ॿुधायो अची मूंखे।
जी पुलिस जी का मोबाइल पे आई उनखे असांखे एस्कॉर्ट ते कयो उन एस्कॉर्ट करण में उन चयो रस्तो ट्रिपायूं हाणे उतां रस्तो जेसीं ट्रिपूं तेसीं गाड़ी स्लो था कयूं तो पुलिस जी एस्कॉर्ट हलाए वेंदी आहे जंग में तंहिंजे करे चयो थोरो अॻियां त हमरा चयो त मूंखे पेशाब लॻो हुन गाॾी कोन बीहारी तंहिंजे करे दौड़ वञी पाए ॾिसां सियासत ॿिए कंहिं पार्टी हमरा ॿुधायो अची स्टेज ते वेठा हुआसीं हिकिड़ी माई ओचितो हली आई उन माई जो जीअं हींअर अची पंहिंजूं अदियूं आयूं आहिनि त हिते अनवर ख़ासि करे वेठो हो थी होॾां हलियो जाइ ॾिनई अधी हज़ार नाज़ खे त को अधी का आई तो हिते को ॿियो माण्हू वेठो हो उथी हलियो वियो उते जाइ ते अधी वेही रही और ॿियो हमरा हो पोइ वरी हिकिड़ी ॿी पार्टी लेफ्ट जी पार्टी में हो उन चयो मुंहिंजी कुर्सी ते ॿी माई विहारे छॾियो मूंखे उथारे छॾियो धूड़ जहिड़ी पॉलिटिक्स कंहिंसां तव्हीं सियासत में शादी में नथा वञो त माण्हू कावड़ो वेठो साईं मुंहिंजी शादी में कोन आया हीअ सिंध थी पाकिस्तान तो अॼु जे सिंध जी पॉलिटिक्स शादी में कोन आया हेॾो सारा हिननि सां हलियासीं मुंहिंजे भाउ जा तौर हुआ दौलतपुर आई ई कोन ठहियो मुंहिंजे पुट जे तौरनि में दौलतपुर कोन आया सियासत जी जेका शइ आहे असां सियासत वञी धूड़ पाए तौरनि में न पहुतो त सियासत धूड़ पाए तॾहिं त न पहुतो त सियासत कंहिंजी सियासत लाइ दावा छा आहे सिंध असांजो वतन 7 करोड़ सिंधी उन्हनि जो जीअण मरण ऐं ॻाल्हि कहिड़ी त तौरनि ते कोन आया दावत ते कोन आया हाणे हिते ही उज़ैर कुंभर वेठो आहे मूंखे आउं हुनखे शाबस थो ॾियां हिन जे वालिद जी डेथ थी वई हुनजी फातह कोन करे सघिया आहियूं वञी ऐं उहो त वेठो आहे न प्रोग्राम अॼु चयासीं तीअं हाज़िर ईंदुसि त इहो जेको जज़्बो आहे त बाबा ही को क़ौमी काज आहिनि क़ौमी कचहरियूं आहिनि हिकिड़ो गॾण जो उन में शादी कोन थी फलाणो कोन थियो दावत कोन थी इलाही सारा मूंखे माण्हू मिलंदा आहिनि सियासी साईं हिन पार्टी में वियासीं हो जा थियो आसिरो कोन्हे अब कहिड़ो आसिरो सही वियासीं चयोसीं मथां कुझु हिसाब किताब थी वञे थियो ई कोन हणी 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 सिर वियोलियो थियो त कुझु कोन मुंहिंजो छा थियणो हो चई बसि जेको ज़मानो आहे मुंहिंजो ज़मानो छा चई कुझु बसि मिड़ई को मुंहिंजो छा ॿुधाए त सही चई मिड़ई को गुज़र सफ़र को गिरा बिरा को ॿियो फलाणो थियो कुझु कोन हाणे जे सिंध जी पॉलिटिक्स हिन बुनियाद ते करणी आहे त गुज़र सफ़र थियणो आहे ऐं लंगर थियणो आहे ऐं दावत फलाणी शइ कान आई त पोइ त ठहियो पोइ त पोइ बिल्कुलु भॼी वञो सियासत छॾियो आउं भॼी वञा पाण सभु छॾे जे पर्पज़ इहो आहे भले पर्पज़ इहो आहे त असांखे लॻो अचिणो आहे ऐं असीं टके जी नौकिरीअ लाइ 60 साल जदोजहद कयूं था त हिन सॼी सिंध जी तब्दीली लाइ गवर्नेंस बहितर बनाइण लाइ सिंध जेका लुटियल आहे जेका तबाह थियल आहे जंहिंखे हाणे एड्स ॾिनी वई आहे एड्स चवंदा पाणे फैलिजी पाणे रियासत जी ज़िमेदारी आहे त माण्हुनि खे हिकिड़ी हेल्दी एनवायरमेंट ॾे माण्हुनि खे पोल्यूशन फ्री जेको हवा आहे न या पोल्यूटेड हवा बहितर करण बि सरकारी ज़िमेदारी आहे तव्हां हाणे इल्ज़ाम हणी करे बाबा माण्हू सभु सिगरेट था पीअनि तंहिंजे करे सिगरेट त पीअनि था माण्हू बाबा मुनी टैक्सी मां धुओं थो निकिरे मुनी टैक्सी मां धुओं निकिरे थो उन्हनि मुनी टैक्सी जे धुएं ते कंट्रोल करण जी ज़िमेदारी कंहिंजी आहे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जी कंहिंजी ज़िमेदारी आहे त सिंध जी हर हॉस्पिटल में HIV जी टेस्ट थिए सरकार जी कंहिंजी ज़िमेदारी आहे त सिंध में इंजेक्शन डिस्पोजेबल इस्तेमालु थियनि उहे उछलाई छॾियूं वञनि सरकार जी कंहिंजी ज़िमेदारी आहे त सिंध में जेके लेबोरेटरीज़ आहिनि उन्हनि में कंटामिनेटेड रत न हुजे सरकार जी कंहिंजी ज़िमेदारी आहे त उहा सिंध में फैमिली प्लानिंग ते अमल कराए सरकार जी कंहिंजी ज़िमेदारी आहे सिंध में त जेके रेड लाइट एरियाज़ आहिनि जेको चाइल्ड अब्यूज़ आहे रेलवे स्टेशन्स ते होटल्स में जेलनि में उनखे कंट्रोल करणु होमोसेक्सुअलिटी खे चाइल्ड अब्यूज़ खे उन जाइ ते जबरी जेका बि प्रोस्टिट्यूशन आहे उनखे सरकार जी माण्हू त कोन जुलूस खणी वञी मुख़्तलिफ़ जायुनि ते ॿारनि खे रेप थियण खां बचाईंदा ज़िमेदारी सरकार जी अदा जेको कुदरत जे तरफ़ां कुझु कोन्हे कुदरत जे तरफ़ां सॼी दुनिया लाइ पॉलिसी साॻी हूंदी कुदरत जी पॉलिसी को अलॻि सिंध लाइ अलॻि कोन ठहियल आहे कुदरत तरफ़ां को मिनिस्टर अलाकेट कोन थियल आहे मथे जेको सते आसमान ते वेठो आहे जंहिंखे ड्यूटी रुगो सिंध ॾिनी अथनि तंहिंमें वरी 9 दर अलाकेट कयो अथनि उनखे त इनखे लॻो पियो लाइ दरे सर वञाए कुदरत जी पॉलिसी सॼी दुनिया लाइ साॻी हूंदी चङनि माण्हुनि लाइ चङी ख़राब लाइ ख़राब तंहिंजे करे इहो जेको फार्मूलो ठाहियो अथव त अदा छा कजे कोन सरकार ज़िमेदार आहे हेपेटाइटिस जी सरकार ज़िमेदार आहे ऐं तव्हांजे ज़रिए सभिनी खे ॿुधायां थो मुंहिंजा डॉक्टर दोस्त आहिनि उन्हनि दर्जने डॉक्टर्स मूंखे ॿुधायो आहे हींअर जिमखाना जी इलेक्शन में वेठा हुआसीं 500 खनि डॉक्टर वोट ॾियण पिया आया हर डॉक्टर सां इहा कचहरी पई कई मूंखे चयईं त सिंध जे दर्जने ज़िलनि में जेको सिंधी माण्हू टिपा ॾेई जंप ॾेई ख़ुशि था वञनि हो फ़ख्र सां साईं छा साईं असांजे ॻोठ जर जो पाणी चई जर जो सॼो पाणी कंटामिनेटेड सॼे जर जे पाणीअ में HP लेवल ख़राबु आहे सिंखियो आहे उन में टॉक्सिकेंट्स आहिनि उन में उहो पोल्यूटेड आहे
उन में अलाए कहिड़ी हिकिड़ी बैक्टीरिया मूंखे नालो विसरियो आहे, उहा पई आहे उन में अंदरि, ऐं उहो सॼी बीमारी चई तव्हांखे ख़बर कान पई पए। हीअ त इतफ़ाक़ सां नएं दहिरे में ख़बर पइजी वई आहे। ख़बर जो वठंदो हिकिड़े ॾींहुं त सिंध जे 10 मां 8 माण्हुनि खे कुझु वक़्त खां पोइ एड्स या हेपेटाइटिस। इन सां जंग केरु पियो करे, केरु कोन थो करणु चाहे। मूं सिंध जे हिकिड़े माण्हू खे हथ ॿधाइनि, मिनथू कयो अथमि। मूं सिंध सरकार खे चयो बाबा तव्हां असांखे मूंखे गाॾियूं ॾियो, आउं थो खणी वञा सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में। हिकिड़ी राति बि कोन सुम्हंदासीं, पोइ महीनो सॼो राउंड ॾींदासीं, हीअ सभु भाउर भेणूं खणंदासीं, इंट्रस्ट ई कोन्हे। तंहिंजे करे पोइ हाणे सिंधी माण्हू पाण वेठा मशवरा ॾियनि, हीअं कर हीअं कर हीअं कर। इहो कमु सरकार जो आहे, मशवरा असीं पिया ॾियूं। सिंध तबाह अथव, सिंध जी तालीम तबाह अथव। तव्हां हिकिड़ो हिकिड़ो इशू खणंदव, सभु तव्हीं भाउर हिकिड़ो हिकिड़ो इशू खणो था। हीउ हिकिड़ो इशू खणे थो, आउं फलाणे टंडे बागे में ज़ुल्म थियो, ॿियो इशू खणे थो, बाबा राधण में ज़ुल्म थियो, टियों इशू खणे थो, बाबा शेख भिरके में ज़ुल्म थियो, चोथों इशू खणे थो, लखी ग़ुलाम शाह में थियो। इहे सभु इशू खणंदव। लखी ग़ुलाम शाह वारो इशू 10 ॾींहंनि खां पोइ ख़तमु थी वेंदो, वरी 15 ॾींहंनि खां पोइ शेख भिरके जे भरिसां अहिड़ो इशू थियो। तव्हीं ॾिसो न, तव्हीं हिकिड़ो इशू खणो था, 10-15 ॾींहंनि खां पोइ ॿियो इशू थो अची वञे, हुन पोइ अलर्ट खणी था लॻो। जेसी गवर्नेंस जो कुतो मोह पियो आहे खूह में, जेसी हुन ढूंढ खे खूह मां नथा कढो, खूह मां डोल भरे कढो पिया। ज़ैनब भयो जो डोल, तानिया ख़ासकेली जो डोल, आबदा मल्हा जो डोल, जेको सिंध में फलाणो भील वीचारो उनजो लाश पियो आहे मेघवाड़ जो, उनजो डोल, उहे डोल कढंदा अचो। पर जेको गवर्नेंस जो कुतो मोह पियो आहे खूह में, उनखे चेंज न कंदव। अच्छा, ॿी सिंध में थियरी कहिड़ी आहे? हर माण्हूअ ते हीअ बि ग़लति आहे, हीअ बि ग़लति आहे, हीअ बि ग़लति आहे, हीअ बि ग़लति आहे। हीअ अॼुकल्ह दुनिया में कॉन्सेप्ट आहे सिनेप्लेक्स जो। हिकिड़ो वॾो हाल आहे, हुनमें 50-50 फिल्मूं हलनि थियूं, 10-10 फिल्मूं हलनि थियूं। बाबा तोखे हीअ फिल्म न ॾिसणी आहे, उहो वञी ॾिस। फिल्म ॾिसणु चाहीं थो या फिल्म ॾिसण ई कोन थो चाहीं? त जेके माण्हू सियासत जे बाबा हीअ ख़राबु आहे, हीअ ख़राबु आहे, हीअ ख़राबु आहे, बाबा तव्हांखे सियासत करणी आहे, अलॻि अलॻि फिल्मूं चढ़ियूं पियूं आहिनि, हीअ ख़राबु आहे, उहो वञी ॾिस। सिनेप्लेक्स में ई न, पाकिस्तान में ई न, सिंध में ई न पॉलिटिक्स करणु चाहींदो न। पॉलिटिक्स मां बेज़ार आहे, पॉलिटिक्स मां बेज़ारी पोइ छा थो करणु चाहींदो? तब्दीली त पॉलिटिक्स जे ज़रिए ईंदी। सॼी दुनिया में को फार्मूलो ॿुधायो पॉलिटिक्स जे बजाए तब्दीली अची वई हुजे, के टीचर तब्दीली आंदी हुजे, के वकील तब्दीली आंदी हुजे, के इंजीनियर, के डॉक्टर, के NGO तब्दीली आंदी हुजे। तब्दीली त पॉलिटिक्स आणींदी, थी नथी वणे। हाणे पॉलिटिक्स तव्हां वटि ज़रदारी साहब वारी लिबरल डेमोक्रेटिक शहीदनि जे क़ब्रिस्ताननि वारी बहितरीन फिल्म चढ़ी पई आहे, हलो वञो उहा ॾिसो। फिल्म ॾिसणी आहे? नथा ॾिसो? नवाज़ शरीफ़ साहब जी जाग, पंजाबी जाग, तेरी पगनू लग गया दाग, उथी खड़ा थियो, बाबा हम आ रहे हैं, फलाणो, ज़बरदस्त, उहा फिल्म वञी ॾिसो। उहा नथा ॾिसो? तब्दीली आई आहे, वञी उहा फिल्म ॾिसो। उहा नथा ॾिसो? बाबा आयाज़ लतीफ़ अली जो चन्ना थियो, आयाज़ लतीफ़ अली सां गॾु फलाणो कुंड में हिकिड़ो खीसे में नंढड़ो वॾेरो पियो आहे, हिन पीसे में हिकिड़ो नंढड़ो सरदार वेठो आहे, आयाज़ लतीफ़ अली खे जे छॾियो। उहो मज़ामती जो सिनेमा फिल्म चढ़ी पई आहे, फर्स्ट क्लास मज़ामती जंग, उहा वञी ॾिसो। निकिरो हारी वाढा कोरी मोची सभु लठियूं खणी निकिरो, उहा पॉलिटिक्स कयो। अदा इहा बि न आहे, साईं सिंध सां सचा थियो। अदा उहो वेठो आहे हुते, पंहिंजो बर्फ़ साहब वेठो आहे ॿाहिरि, हुनजी खणो टपड़ खणी, कुआड़ियूं खणी, एंट्रीअ मिचूं सभु उॾाए, पटड़ियुनि जे पोयां अची लॻो सभु। भला ओॾा वञो, हीअ भला वॾेरा आहिनि फलाणनि, भला ओॾा वञो। भला इहा फिल्म नथी वणंदव त वेठा आहिनि ॻाढ़नि अखियुनि वारा इनकलाबी वेठा आहिनि। अरबपति सेठ खां 10 लाख रुपया महीनो वठी ॻाढ़ो लालचीन पढ़ो, वञी 10 लाख रुपया महीनो वठो, ॻाढ़ो लालचीन पढ़ो, निकिरी पओ। जंहिंजी रोज़ फारूक 3 ख़बरूं हलाईंदो आहे त उहे निकिरी पओ ओॾा, वञी ॻाढ़ियूं लालचीन हलाए 10 लाख रुपया महीनो हुतां वठी ॻाढ़ो लालचीन पढ़ी, ऐं वरी 10 लाख रुपया ॿिए महीने वठी वरी नओं ॻोठु पुराणो ॻोठु पढ़ो, वरी 10 लाख रुपया ॿिया वठो, वरी नओं वरी दारुल हसन की आज़माइश पढ़ो, वरी 10 लाख हिन महीने जा हिन खरे में ख़र्चो, वरी वरी पावेल गोरचागन ते लेक्चर करायो। बसि त इहो कयो। भला इहो नथा करे सघो? केतिरा दोस्त हुआ जिन सिंध में बाबा फलाणे वॾेरनि सां गॾु, मिसाल तौर बाबा दर्शन सच ते वॾेरनि सां गॾु, कादर मक्सी साहब त वॾेरनि खां सवाइ पॉलिटिक्स कई न हींअर, अकेले सिर विड़ियो। उन वीचारे जी कासम मां ज़मानत ज़ब्त कराए छॾियो, उनखे 1300 वोट ॾिनो, वॾेरनि खां सवाइ विड़ियो, न वॾेरनि सां न कंहिंसां, अकेले सिर वीचारो पंहिंजे सिर विड़ियो। ऐं कासिमाबाद में जेके 40-45 हज़ार 30 हज़ार वोट कास्ट थिया, हुन मां ॾिनो 1300 वोट, माना 1% 5% अलाए 3% वोट ॾिनो। जलाल महमूद शाह भला GM सैयद साहब जो फोटो आहे, अॻे डिप्टी स्पीकर बि रहियो आहे जाम सादिक साहब वारी गवर्नमेंट में, जॾहिं नवाब मिर्ज़ा साहब स्पीकर हो, सॼी पॉलिटिक्स जो बैकग्राउंड रहियो आहे, उनखे बि हाराए छॾियो। यूसुफ लगारी खे हाराए छॾियो, हैदरबग जतोई खे हाराए छॾियो, रसूल पलीजे खे हाराए छॾियो, GM सैयद साहब खे हाराए छॾियो, सभिनी खे हाराए। बाबा ठीकु आहे, हिननि सभिनी में हिन दौर जे माण्हुनि में ग़लती आहे,
भला जीएम सैयद रसूल बख्श पली जो हैदरबग जतोई सोभो ज्ञान चंदाणी इन दौर में सही हुआ न उन्हनि खे वोट ॾेई खटायो आहे तंहिंजे करे इहे फ़क़ति आर्ग्यूमेंट्स आहिनि इहा लॉजिक आहे पंहिंजी नाअहलीअ खे पंहिंजी मौक़े परस्तीअ खे पंहिंजे मुख़्तलिफ़ कंप्रोमाइज़िंग नेचर्स के जस्टिफाई करण जो तरीक़ो इहो आहे दादा असीं कयूं आहे पर फलाणो त हीअ 50 फिल्मूं चढ़ी पियूं आहिनि इहा नथा फिल्म चढ़णु चाहियो त मज़हबी फिल्म वञी ॾिसो बाबा सॼो मुल्क में असां शरई निज़ाम था आणियूं उहा सिंध में पॉलिटिक्स उहा नथा करणु चाहियो त हर शहर जे 20-25 क्रिमिनल्स खे गॾु करे पॉलिटिक्स करण वारा क़ौम परस्त वेठा आहिनि असांजा ॿिया दोस्त वेठा आहिनि जहिड़े शहीदनि जे कारखाने जा कंटिन्यूटी आहिनि जेके रहबर और रहनुमा वारा उन्हनि जी पार्टी आहे सॼे शहर जा माण्हू सभु उन्हनि सां गॾु आहिनि उन्हनि सां वञी पॉलिटिक्स किथे त पॉलिटिक्स कंदव पर ॾेई हिदायतुनि ते नथा करणु चाहियो मक़ामी दोस्त वेठा आहिनि जेके क़ौम परस्त आहिनि जेके चवनि था सिंधु देश था ठाहियूं उन्हनि सां वञी जुड़ो उन्हनि सां नथा जुड़ी सघो त जेके पीर पागारे साहब वारा वेठा आहिनि फंक्शन लीग वारा उन्हनि सां वञी जुड़ो NPP वारनि सां वञी जुड़ो जमा इस्लामी सां जुड़ो कंहिं न कंहिं पार्टी सां जुड़ो या ये सेमीप्लेक्स में 60 फिल्मूं सभु ख़राब आहिनि भला सभु ख़राब आहिनि नई पार्टी नई पंहिंजी फिल्म ठाहियो भला पंहिंजी फिल्म ठाहिण खां केरु रोकियो अथव सभु चवंदो हड़ा करे 5-5 मिलाए हिकिड़ी नई डॉक्यूमेंट्री कलाक जी शॉर्ट मूवी ठाहियो उहा सिनेमा में लॻायो उहा वञी ॾिसो पंहिंजी फिल्म ठाहिणी कोन्हे ॿिए जी फिल्म ॾिसणी कोन्हे ऐं चवणो आहे त मूंखे फिल्म ॾिसणी बि आहे ऐं सिनेमा में हीअ पोस्टर ॾिसी वापसि अचिणो आहे त का फिल्म सुठी कान्हे यूट्यूब ते वञी ॻोल्हियो भला ॿी का पंहिंजी शइ कयो करिणो कुझु कोन्हे ख़बरूं चारू करे भॼी वञिणो आहे तंहिंजे करे आऊं तव्हां सभिनी खे अॼु गुज़ारिश थो कयां त बाबा असीं कमज़ोर ग़लति सिंधी माण्हू सम्झनि था त निजात जो रस्तो बिलावल भुट्टो साहब आहे जंहिंजूं तकरीरूं शेयर था कनि दोस्त वाह जो बिलावल तकरीर कई बहितरीन आसिफ अली ज़रदारी हीरो आहे सूरमो आहे सिंध जो भला उन सूरमे सां गॾिजी उनखे अपील कयो हिकिड़ा दोस्त कल्ह खां शुरू थिया आहिनि सिंध जा वसीला खाई विया आऊं तव्हांजे ज़रिए गुज़ारिश थो कयां बिलावल भुट्टे साहब के आसिफ ज़रदारी साहब के तो आसिफ ज़रदारी साहब ऐं मुराद अली शाह साहब ऐं बिलावल साहब ऐं फरियाल साहिबा सुप्रीम कोर्ट में सिंध जे गैस पेट्रोल कोयले ऐं बिजली लाइ पिटीशन दाख़िल कनि आऊं उन्हनि सां जॉइंट पिटीशनर थियण लाइ तयारु आहियां कनि पिटीशन फाइल सुप्रीम कोर्ट में पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन जी आर्टिकल 184 जे सब क्लास 3 तहत वञी कनि पिटीशन दाख़िल आऊं जॉइंट पिटीशनर थो थियां भला अञा छॾियो चइजे पिटीशन तारीख़ुनि देरींदी बिलावल साहब सिंध मां पंहिंजा समूरा MNA MPA सेनेटर खणी हली इस्लामाबाद जे पार्लियामेंट जे साम्हूं 2 महीननि जे 3 महीननि जे धरणे जो ऐलान करे उन में हफ़्ते लाइ आऊं बि शरीक थियुसि सिंध जे वफ़ाक़ी हुकूमत खां पंहिंजो शेयर वठण करिणो कुझु कोन्हे रुगो पीपल्स पार्टी जे करप्शन खे बचाइण लाइ हिकिड़ी मख़लूक तयारु कई वई आहे जेका रुगो 1 2 3 था कनि उहा पीपल्स पार्टी जे दिफ़ा में लहियो पए ऐं आऊं तव्हांजे ज़रिए गुज़ारिश थो कयां GTA जे जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे अॻु में बि हींअर चयोमानि वरी उन्हनि खे बि गुज़ारिश थो कयां जेके मीडिया जा दोस्त हुजनि त उहे बि सिंध लाइ वफ़ाक़ खां पंहिंजा राइट्स वठण लाइ ॻाल्हाइनि ऐं जीअं पीपल्स पार्टी खां मुतालबो कयो होसीं ऐं इमरान ख़ान साहिब खां मुतालबो थो कयां त क़ौमी असैम्बली में करारदाद पेश करे त जेको बि सिंध जे विरासत जी ॻाल्हि कंदो उन ते आर्टिकल 6 लॻंदो ऐं सिंध जी विरासत जे ख़िलाफ़ क़ौमी असैम्बली ऐं सेनेट मां हीअ हुकूमत उन जा इतिहादी नवाज़ लीग पीपल्स पार्टी गॾिजी करारदाद मंज़ूर कराइनि असांखे बयान तकरीरूं ऐं फोटू न खपनि महिरबानी